नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وقال تعالى في مقام آخر في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। जिन जो ध्यान है दिया वे बाबा से बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये अज़ीम शान प्रोग्राम आका इनामदार खत्मे नबूवत के ताजदार सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह बाबा बुलंद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन जे शान में थी रहियो आहे। इस्लाम जा बुनियादी जेके असास आहिनि, इस्लाम जा जेके बुनियादी अक़ाइद आहिनि, उन्हनि सभिनी अक़ीदनि जी मज़बूत जेका पाड़ वो अक़ीदे ख़त्मे नबूवत। ख़त्मे नबूवत इहो अक़ीदो आहे त अल्लाह तबारक व तआला इंसान जे रुश्द हिदायत जे लाइ ॿिन्ही जहान जे कामयाबीअ जे लाइ जेको दस्तूर ॾिनो हो, जेको मुख़्तलिफ़ सहीफ़नि खां किताबनि खां थींदे क़ुरान मजीद ते ख़त्म थियो, उन क़ुरान मजीद जो जेको हामिल आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत ते इहो सिलसिलो ख़त्म थियो। सभिनी पैगंबरनि जे कलमे में ॿ जुज़ हुया। पहिरियों हुयो ला इलाहा, चओ ला इलाहा इल्लल्लाह। इन जी माना इहा आहे त कोई माबूद नाही, माबूद हिकु अल्लाह। कोई हाजत रवा नाही, हाजत रवा हिकु अल्लाह। कोई मुश्किल कुशा नाही, मुश्किल कुशा हिकु अल्लाह। ला इलाहा, बस जल्दी मां 5 मिंटनि ताईं वादो कंदुसि, पर 5 मिंटनि में पंहिंजे काबिर जे लाइ असांखे ज़हन खे तयारु करणो आहे। हिकिड़ो पैगाम आहे जेको तव्हां वटि खणी पहुता। ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, कोई माबूद नाही हिकु अल्लाह। पहिरियां जॾहिं इहो कलमो पहिरीं इंसान ते आयो त किताबनि में मालूम थिए थो त ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह, अॻिते थींदे थींदे ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इब्राहीम खलीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॾाढा पढ़ो हिकु दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हे जेके असांजा ज़िले काइदीन अॼु तव्हां वटि आया आहिनि, इन जो हिकिड़ो अज़ीम शान दावत आहे तव्हांखे। उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम रचियो आहे खत्मे नबूवत के ताजदार मोहम्मद रबी समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के
शान में जॾहिं अॼु गुस्ताखी थे सो भी मुल्क पाकिस्तान जंहिं मुल्क के 8 लाख फौज हुआ जंहिं मुल्क जे हर इदारे जे अंदर माण्हू पगार खाइनि था ऐं उहा पगार तव्हांजे पघर मां तव्हांजे टैक्स मां भरी थी वञे मुल्की ज़ख़ीरनि खे उन्हनि ते ख़र्च थो कयो वञे मज़दूर ऐं हारी ऐं ग़रीब तबिके खे निपूड़ियो थो वञे ऐं इन्हनि सभिनी कुदरती खज़ाननि मां जेका मिल्कियत ठहे थी जेका सोन निकिरे थो जेका चांदी निकिरे थी जेके ॿियूं मादनियात निकिरनि थियूं जेको असांखे तेल पेट्रोल निकिरे थो जेको अल्लाह जो पाणी वहे थो जंहिंसां तव्हां असांजूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं इहा जेका अरबन खरबन डॉलरनि जी मिल्कियत निकिरे थी उन ते तव्हां न अयाशी कई आहे न तव्हां पंहिंजी जाइज़ ज़रूरत ई पूरी करे सघिया हो उन माल ते अयाशी तो करे उहो तबको जेको अंग्रेजी तालीम पढ़ी करे इक़्तिदार जे कुर्सीअ ते आयो आहे जेके कुरान वारा आहिनि जेके मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा हुबदार आहिनि उहे दोस्त उन्हनि सभिनी खे पालिनि था ॼण जैसी तई ताल्लुक हुयो तव्हां असांजे ज़रूरतुनि जो त असां निपुण बि आयासीं बर्दाश्त कंदा आयासीं पर हिन वक़्तु हद थी चुकी आहे त असांजे ईमान खे बि सोड़ थी कई वञे जो असां हिन पंहिंजे मुल्क पाकिस्तान में साफ़ लफ़्ज़नि सां जेको चऊं था त ख़त्म नबूवत इन नारे ते भी असांजे मथां कादियानी मुसलत कयो रबवे में उनखे स्टेट ठाहे ॾिनी हुई आहे ऐं कादियानियुनि खे वॾनि कलीदी उहिदनि ते तव्हां असांजे पघर ऐं क़ौम जे पैसनि मां वॾियूं पघारूं ॾेई करे असांजे आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ख़त्म नबूवत जे अक़ीदे खे ठाहियो थो वञे माण्हुनि खे मजबूर करे ख़िदमत ख़ल्क़ जे बुनियादनि ते एजीओन जे नालनि ते थोड़ी मदद कर रुपए टके जी उनके ईमान के खरीद दो कोने ऐ सादा मुसलमान उहे इन गाल के समझी नथा सकन पिया तंजे करे जमीयत उलमा इस्लाम जिले खैरपुर जा कायदीन असांजा मुर्शिद हजरत सैयद अब्दुल समद हालेदवी ऐ उनन जा फरजंद अर्जुमंद सैयद उबैदुल्लाह हालेदवी असांजा जिले अमीर सैयद रमजान साहब ऐ सैयद सनाला साहब सैयद मौलाना इस्ताला गंभीर साहब इनन 5वीं तारीख ते खत्म नबूवत तहफ्फुज़ खत्म नबूवत रैली जो इनकाद किया उन जे दावत जे लाइ ताण पहुताऊं असां जो पैगाम हुअ त सॼो कुरान असां जो पैगाम हुअ त सॼो मुस्तफा जो फरमान असां जो पैगाम इस्लामी तालीमात पर हिन वक्त जे सबक के वरजाइणो आ जो असां जो मासूम बार भी गिट्टीअ में रस्ते में घर में हे नारो बावाज़ बुलंद रखे जिन जी पीड़ मजबूत थी वने अगते हली कंहिं भी तरीके सा उन आका जे तौहीद अल्लाह जे तौहीद में ऐ आका जे खत्म नबूवत में शिरक न करे अल्लाह जे तौहीद में शिरक हराम आ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत में शक हराम आ तने कर मां नारो हणाईंदम हां फाड़े अकीदत मां जो इस्लाम अन्या चुपियो इस्लाम ये सब चुप बैठो इस्लाम 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 मुखे न बुधायो अल्लाह के पंहिंजे जज्बन जो इज़हार करे ॾेखारियो त इस्लाम असांजे दिलनि में ज़िंदा वा वात सां न दिल सां चओ इस्लाम खत्म नबूवत खत्म नबूवत खत्म नबूवत खत्म नबूवत जो मुनकिर काफरा खत्म नबूवत जो मुनकिर मुजाजी दोस्तों यह गाल बच्चन के कलमो भी सिखारियो सलात भी सिखारियो अमल तव एडा अजीम अमल ला इलाहा इल्लल्लाह को वधिक अमल कोनी को तवरी दुरूद को मथे को वजीफो कोनी को मूसा अलैहि सलाम जो किस्सो न कंदुस याद जारंदुस अल्लाह के चई ए अल्लाह मुखे को वजीफो दे जैसा मां तोखे याद किया अल्लाह से जैसे जो ला इलाहा इल्लल्लाह चयो त सब पढ़ंदा अल्लाह चयो सतई आसमान सतई जमीन जेकन हमारी वडी ताराजी ठहराया उन में एकड़े पलड़े में रखा ए बे पलड़े में पंजो कलमो रखा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तल्ला रजहत बिन ला इलाहा इल्लल्लाह या ताराजी भी न खणी सकंदो जे मां अल्लाह खणा तदे भी मोजो कलमो अजा वजनिया तो मुहम्मदुर रसूलुल्लाह रहमतुल लिल आलमीन इन कायनात में असांजे हबीब जड़ो न थियो न थींदो जेको उन के पंहिंजे वडे भाउ जड़ो समझे उन ते भी लानत तो
न चो जेको रसूल के पाण जड़ो समझे वडे भा जड़ो समझे के पीर मुर्शिद जड़ो समझे उन ते भी लानत त उन जे नस्ल ते भी लानत मुजाजी दोस्तों गयूर मुसलमान थियो अकायदे जो बयान थींदा वे बुधो ऐं सभिनी खे दावत जी शिरकत 5वीं तारीख़ इंशाअल्लाह मोटर ऐं झंडे सां पहुचंदा।